सूरह हाम मीम सजदा रुकू नंबर 5। ऐं उन्हीअ खां वधीक चङो ॻाल्हि में केरु आहे जंहिं अलाह ॾांहुं सॼो ऐं पाण में चङाई कमु कयाई ऐं चयो त बेशक आउं मुस्लमान आहियां ऐं नेकी ऐं बदी पाण में बराबरि न आहिनि ऐं नेकीअ जेका ॾाढी चङी आहे तंहिंसां मदाई खे टारियो पोइ उहो माण्हू जो उन्हीअ जे ऐं तुंहिंजे विच में दुश्मनी आहे सो ॼण के दोस्त माइटीअ वारो थींदो ऐं इहा ॻाल्हि साबिरनि खां सवाइ ॿिए खे हासिल न थींदी आहे ऐं न की वॾे नसीब वारे खां सवाइ ॿिए खे इहा हासिल थींदी आहे। ऐं जेकॾहिं तोखे शैतान खां दिलि में का चोक अचे त अल्लाह जी पनाह घुर छो त उहो ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे ऐं संदसि कुदरत जे निशानियुनि मां राति ऐं ॾींहुं ऐं सिज ऐं चंड आहे। न की सिज खे ऐं न की चंड खे सजदो करियो ऐं उन्हीअ अल्लाह खे सजदो करियो जंहिं उन्हनि खे ख़लक़ियो। जेकॾहिं ख़ासि संदसि इबादत कंदा आहियो पोइ जेकॾहिं वॾाई कनि त छा थियो जेकी तुंहिंजे पालणहार वटि आहे से राति ऐं ॾींहुं संदसि तस्बीहूं चवंदा आहिनि ऐं उहे न थकबा आहिनि। ऐं संदसि कुदरत जे निशानियुनि मां हीउ बि आहे जो ज़मीन खे विसाए ॾिसंदो आहीं पोइ जॾहिं मथसि मींहं जो पाणी वसायोसूं तॾहिं चरी ऐं उभामी बेशक जंहिं उन्हीअ ज़मीन खे ॼारो सो ज़रूरु मुंहंनि खे ॼारण वारो आहे। बेशक उहो सभु कंहिं शइ ते वस वारो आहे। बेशक जेकी असांजे आयतुनि में ॾिघाई कंदा आहिनि से असां खां ॻुझा न आहिनि। भला जेको बाहि में विझिबो सो भलो आहे या जेको क़यामत जे ॾींहुं अमन वारो थी ईंदो जेकी वणेव सो करियो। बेशक जेकी कंदा आहियो सो ख़ुदा ॾिसंदड़ आहे। बेशक जिन क़ुरान जो उन्हीअ वक़्तु इनकार कयो जॾहिं वटि आयो से असां खां ॻुझा न आहिनि ऐं बेशक उहो किताब इज़त वारो आहे ऐं न की उन जे अॻियां ऐं न की उन जे पोयां कूड़ दाख़िल थींदो आहे। हिकमत वारे साराहियल अल्लाह जे पार खां लाथल आहे। बेशक तोखे उन्हीअ खां सवाइ ॿियो की न चइबो आहे जेकी तोखां अॻु ॿियनि पैगंबरनि खे चयो वियो हो। बेशक तुंहिंजो पालणहार बख़्शण वारो बि आहे ऐं ॾुखोईंदड़ अज़ाब ॾियण वारो बि आहे। ऐं जेकॾहिं इन किताब खे अजमी याने अरबीअ खां धारी ॿोलीअ में क़ुरान करियूं हा त ज़रूरु काफ़िर चवनि हा त संदसि आयतूं छो न खोले बयानु कयूं वयूं। भला क़ुरान अजमी ॿोलीअ में ऐं ॿुधण वारा अरबी ॿोलीअ वारा आहिनि सो छो ए पैगंबर खेनि चओ त इहो मोमिननि लाइ हिदायत ऐं शिफ़ा आहे ऐं जेकी न मञींदा आहिनि तिन जे कननि में घबराई आहे ऐं इहो क़ुरान मथनि अंधाई आहे। उहे उन्हीअ वांगुरु आहिनि जो ॼण के ॾूरांहें हंधि खां सॼा वेंदा आहिनि। ऐं बेशक मूसा खे किताब ॾिनोसूं पोइ मंझंदि इख़्तिलाफ़ कयो वियो ऐं जेकॾहिं तुंहिंजे पालणहार खां हुकुम आगाटो न थिए हा त संदनि विच में ज़रूरु निबेरो कयो वञे हा ऐं बेशक उहे खांइसि वॾे शक में पियल आहिनि। जेको चङा कम कंदो सो पाण लाइ कंदो ऐं जेको मदा कम कंदो तंहिं ते ई उन जो नुक़सानु आहे ऐं तुंहिंजो पालणहार ॿाननि ते ज़ुल्म करण वारो न आहे।